बाक़ाइदगी सां जेको आहे मीटिंग रखी हिकिड़ी अनाउंसमेंट कई आहे, उन में डिवीज़न जे सदर खे, ज़िले जे सदर खे ऐं उन सां वास्तो रखंदड़ सभिनी तालीमी उहिदेदारनि खे जस थो ॾियां जंहिं हिमत करे इहा शइ शुरू कई आहे। ऐं सॼे सिंध जे उन्हनि तालुकनि खे जिन फौरी रद अमल ॾिनो आहे, उन्हनि ज़िलनि खे, उन मर्कज़ी उहिदेदारनि खे जिन फौरी रद अमल ॾिनो आहे, मूंखे उमेदु आहे त असांजो हीउ पैगाम सॼे सिंध जे आम उस्ताद उहिदेदारनि ऐं मर्कज़ ताईं पहुचंदो। ऐं असां इनशाअल्लाह हिन सॼे अमल ते बाक़ाइदगी सां कमेटी ठाहींदासीं। उहा कमेटी तंज़ीमी मामला ऐं उस्तादनि जा मसइला ऐं मिनिस्टर जी हीअ जेका ॿोली आहे, मिनिस्टर जे वञण ताईं, छो त हीअ जेको अदाकार आहे, हीअ अदाकार जेसि ताईं वेठो रहंदो, जंहिं अॻु में इहो चयो हैंड आउट जारी थियो त किताब स्कूल खुलण खां अॻु में उस्ताद ॿारनि खे पहुचंदो आहे। किताब किथे बि कोन्हनि। ज़िले सागड़ जे तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश थो करियां, हर हेड मास्टर खे इहो मैसेज करियो त तव्हां उहा डेटा रखो त तव्हांखे किताब घणा मिलिया, ॿारनि जी एनरोलमेंट घणी आहे, तव्हांखे किताब केतिरा मिलिया, कहिड़ियूं तव्हां वटि ज़रूरतूं आहिनि। ॿियो जेको 60,000 तव्हां नवां उस्ताद भर्ती कया, उन में छो भर्ती कया? स्कूल जेके आहिनि से ख़ाली आहिनि। छो स्कूल ख़ाली आहिनि? उस्ताद कोन्हनि। उस्ताद जे भर्ती थिया त उन में तव्हां आर्डर में लिखियो आहे त जिते बि तव्हांखे पहिरीं पोस्टिंग मिलंदी 3 साल तव्हां उतां जेको आहे कंहिं पासे बदिली न थींदो। इहो हुननि पंहिंजे आर्डर में लिखियो आहे। हाणे जेकॾहिं तव्हां उन्हनि माण्हुनि खे उन वक़्त में तंज़ीम त तव्हांखे कोन आई चवण जे तंज़ीम जा उहो पेड ॾेखारियो, तव्हां तंज़ीम जी उहा ॾेखारियो, तंज़ीम तव्हांखे चयो हुजे त हिननि माण्हुनि खे हिते रखो, उहे स्कूल तव्हां जेके उन वक़्त में छो कोन भरिया? ॿियो उन वक़्त में तव्हां चयो त हिकिड़ा फंक्शनल या नॉन फंक्शनल, ही स्कूल जेके आहिनि नॉन फंक्शनल आहिनि। छो नॉन फंक्शनल आहिनि? हालांकि हुन में 50 ॿार 100 ॿार 200 ॿार बि हुआ, पर बाबा छपरो आहे, असां हिते सहूलियतूं नथा ॾेई सघूं, उहे स्कूल तव्हां डिलीट करे छॾिया। ही उन स्कूल, उनजे ॻोठाणे, उनजे ॿारनि सां ज़ुल्म हो। जिन स्कूलनि खे तव्हां डिलीट कयो आहे, उहे तमामु वॾे में वॾो ॾोह कयो आहे। ऐं उन जे मुक़ाबले में जेको अॼु तव्हां चओ था त स्कूल जिते मोकिलणा आहिनि, उन्हनि जी बि वञी पोज़ीशन ॾिसो त हुते जिते 50 ॿार हुआ छपरो हो, अॼु जिते तव्हां उहे कहिड़ा उहे जेके उन जूं बिल्डिंगूं बहितर ठहियल आहिनि ऐं उहे जेके संग बर्मर जा जेके जुड़ियल आहिनि, जिते हींअर तव्हां उस्ताद ऐं उस्तादियाणियूं मोकिलियूं आहिनि, इन जो तक़ाबली जाइज़ो बिल्कुलु वठंदासीं। ऐं आउं तालकनि खे हिदायत कंदुसि इहा बि जेका असां सॼी तफ़सील जेका आहे उहा पेश कनि त जी उहा पाण जेको आहे सो अॻिते रखी सघूं। अॼोके ॾींहुं माना 25 तारीख़ खां पोइ पाण हिन तहरीक में हूंदासीं। तहरीक अॼु खां पंहिंजी शुरू आहे त जेके बि उते जा मामला आहिनि, टंडे आदम जा उस्ताद भर्ती नथा थियनि, ज़िम्मेदार आम माण्हू कोन्हे, मेरिट ते जेको माण्हू आयो हुनखे भर्ती कयो। तव्हांजो ऑफिसर नथो करे, इन जो ज़िम्मेदार उस्ताद कोन्हे। उनजो उस्ताद जेको ईंदड़ उस्ताद आहे, मेरिट ते आयो आहे, उनखे तव्हां तज़लील कई। तव्हां इंटरव्यू वरिता 2000 में, उन्हनि जी तव्हां साल खां पोइ जेको आहे उन्हनि खे अपॉइंट कयो, पूरो साल उन्हनि खे तव्हां जेको आहे छो लोड़ायो? तव्हां चयो त असां जेको आहे सो इनिशियल अपॉइंटमेंट खां हीउ माण्हू ॾाढो क़ाबिल आहे। जेकॾहिं उहो माण्हू क़ाबिल आहे त पोइ डेट ऑफ अपॉइंटमेंट खां उहो घुर छा थो करे? हू चयो उन ॾींहं खां वठी मूंखे कंफर्म कयो न, छो भला उन्हनि खे कंफर्म नथा कयो? पैसा था बचायो। माना पंहिंजे कौल ऐं फेल में तव्हांजे में तज़ाद आहे। तव्हांजूं नीयतूं जेके आहिनि त ठीकु कोन्हनि। तव्हांजूं नीयतूं इहे आहिनि त तव्हां जेके आहिनि से फाउंडेशन जे नाले ते, NGOs जे नाले ते सरकारी तालीमी तबाह करे प्राइवेटाइज़ेशन ॾांहुं तव्हां वञो। असां तव्हांखे कॾहिं बि जेको आहे सो गवर्नमेंट जा ही स्कूल जेके जिन में वधि ॿार जेको थो अचे, उहो मिसकीन हारी मज़दूर रेड़ी वारे जो ॿार थो अचे। तव्हां ही स्कूल बंदि करणु चाहियो था, तव्हां मुसलसल उस्तादनि ते हमिलो करे तव्हां पंहिंजे पाण खे आजो करार नथा ॾेई सघो। सिंध जो उस्ताद गॾु आहे इनशाअल्लाह। अॼु ही जेके बि अॼु पाण शयूं तय कयूं आहिनि ऐं मूं जेके बि शयूं तव्हांजे अॻियां रखियूं आहिनि, इन जी आउं सम्झां थो अॼोको हाउस मंज़ूरी ॾींदो। इन जो ड्राफ्ट ठाहिण जे लाइ हिते ई दोस्त वेंदा, अॼु ई पाण प्रेस कॉन्फ्रेंस कंदासूं ऐं अॼोकी वर्किंग कमेटी जी कार्रवाई ठाहे पाण तंज़ीमी इदारनि ॾांहुं मोकिलींदासूं। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। काफ़ी देरि ताईं तव्हां जेको आहे सो टाइम ॾिनो, ॾुखियनि हालतुनि में तव्हां दोस्त पहुता। इहो तव्हांजो जज़्बो आहे त तव्हां उस्ताद काज़ सां मुहबत रखो था। तव्हांखे फ़िक्र आहे तंज़ीम जी, उस्तादनि जी। सागड़ ज़िले जे सभिनी वर्किंग कमेटी जे दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जेके दोस्त न पहुता आहिनि। ऐं आउं उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि, पर ॻाल्हि इहा आहे त जी अॼु ज़िले जो मालियात सेक्रेटरी वर्किंग कमेटी हुनखे बहाल कयो आहे, हिकु मुअतल थियो। उहो पंहिंजो जेको आहे 15 ॾींहंनि में पंहिंजो
पेपर वर्क मुकमल कंदो। इन करे जेके इरादतन गैर हाज़िर रहनि था बाबा या तंज़ीम सां गॾु हलो या महिरबानी करे उहिदा छॾे वञो। अॼु उन्हनि खे वार्निंग था ॾियूं ऐं उन्हनि खे तनबीह था करियूं ऐं उन्हनि खे सबबु ॼाणायो नोटिस कढंदासूं त तंज़ीम जे सॾ में सॾ ॾियो। हालांकि साईं कलंदर बख़्श कटोर जी मूंखे ज़ाती तौर ते ख़बर आहे, हू चवंदो आहे मूंखे जेको आहे चेल जो मसइलो आहे, पर इन हूंदे बि हू अहिड़े हंगामी इजलासनि में पहुचे थो, हुनजो जनरल सेक्रेटरी पहुचे थो, अॼु पाण पहुचे थो, जेको बि दोस्त पहुतो आहे हिते हू क़ाबिल तहसीन आहे हुनजो ही क़दम जेको सॾ में सॾ ॾिए थो। इन करे असां सां गॾु बीहो, भले असां 7000 उस्तादनि मां वञी 100 बचासूं, पर ईअं सम्झो त 100 जा इरादा मुस्तहकम हूंदा, पक्का हूंदा। इहे 100 माण्हू पोइ जंग जेका असां जारी रखंदा, जंग असां फतेह असां हासिल कंदा। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। वधीक जेको आहे हाउस में हिननि खे इन सां गॾु जो कि इन कम इजलास हाउस जो ऐलान